अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरियागुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस पे। वफाकी हुकूमत पीटीआई के टीटीपीडी सियासी विंग करार ॾेई छॾियो। इत्तलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पीटीआई टीटीपीडी सुल्तकार आहे। तहरीक इंसाफ वारनि ते हमला न थींदा, उन्हनि इस्तस्ना वठी छॾी आहे। टीटीपी खे हमेशह लाइ निस ताईं नाबूद कंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदी अता तारड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान हक़ जे मोरके में कामयाबी हासिल कई ऐं पाण खां वरी दुश्मन खे शिकस्त ॾिनी। मुल्क जो ॾेवालो निकिरण वारो हो। असां मईशत बचाए 2025 मुल्क लाइ कामयाबियुनि जो साल साबित थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ रमज़ान पैकेज जी तयारी जी हिदायत करे छॾी। ईंदड़ रमज़ान ऐं गुज़िरियल रमज़ान पैकेज जी थर्ड पार्टी निज़ाम जे जाइज़े लाइ इजलास। शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत घटि अघ ते आम वापिद शयुनि जी फ़राहमी जो शफ़ाफ़ निज़ाम तरतीब ॾिनो। ईंदड़ रमज़ान लाइ गुज़िरियल साल खां वधीक असराइतो पैकेज ॾिनो वेंदो। माण्हुनि खे रमज़ान पैकेज जे इमदादी रक़म जी फ़राहमी डिजिटल वॉल्ट ज़रिए कई वेंदी। यूटिलिटी स्टोर्स में बदनवानी सबबि मुस्तहिक़ माण्हू पंहिंजे हक़ खां महरूम हुआ। केपीके जो वॾो वज़ीर सुहेल अफरीदी सिंध जे दौरे ते कराची पहुची वियो। सूबाई वज़ीर सईद गनी पारां एयरपोर्ट ते आजियां सुहेल अफरीदी खे अजरक ऐं टोपी पाराए वज़ीर केपीके पार्टी सरगर्मियुनि में शिरकत क़ौम परस्त ऐं सियासी अफ़वाहनि सां मुलाक़ातूं कंदो। सुहेल अफरीदी जी वॾे वज़ीर फराद अली शाह सां मुलाक़ात जो बि इम्कान। इंतिज़ामिया तहरीक इंसाफ खे कराची में अञा जलसे जी इजाज़त न ॾिनी। ज़िले इंतिज़ामिया जो चवणु आहे त सिक्योरिटी क्लियरेंस मिलण बाद जलसे जी इजाज़त ॾेई सघिजे थी। वफाकी गृह वज़ीर मोहसिन नकवी की सदारत हेठ इजलास। FIA इमिग्रेशन विंग की कारकर्दगी जो जायज़ो। गैर कानूनी इमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग खिलाफ मुहिम ते गौर वीचार। गैर कानूनी इमिग्रेशन में मुलविस माफिया खिलाफ सख्त कार्रवाई जो हिदायतों। वफाकी गृह वज़ीर चयो आहे त एयरपोर्ट ते इमिग्रेशन चेकिंग जे निज़ाम खे असराइतो बणायो वञे। सफ़री दस्तावेज़नि जी सख्त स्क्रीनिंग कई वञे। इस्लामी मुल्कनि पारां इसराइली पहिरीं वज़ीर जी सोमालीलैंड जे दौरे की मज़म्मत। इस्लामी मुल्कनि पारां सोमालिया सां यकजहती जो इज़हार। 22 इस्लामी मुल्कनि जे पहिरीं वज़ीरनि ऐं OIC तरफ़ां गॾियल बयान में चयो वियो आहे त इसराइल जे पहिरीं वज़ीर जो दौरो सोमालिया जी ख़ुदमुख्तारी जी भनकड़ी आहे। इसराइल पारां सोमालीलैंड खे तस्लीम करण जो फ़ैसिलो बर्दाश्त जोॻो नाहे। उन सां खिते में अदम इस्तेहकाम वधी सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सॼी दुनिया जे मुल्कनि मथां अमरीकी फ़ौजी हमले जो हुकुम ॾियण जो अख़्तियार रखां थो। कमांडर इन चीफ जी हैसियत में अख़्तियारनि जे हद जो फ़ैसिलो करण वारो बि आऊं पाण ई आहियां। इन बयान में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त मूंखे रुॻो मुंहिंजी इख़लाक़ियात ऐं मुंहिंजो दिमाग़ ई रोके सघे थो। वेनेज़ुएला जा मामला पाण हलाईंदसि। पीटीआई जे अॻूणी अॻवान फवाद चौधरी चयो आहे त बैरिस्टर गौहर उहिदो संभालियो आहे त थोरी हिम्मत बि ॾेखारे। असांखे ख़बर आहे तव्हां ॻाल्हियूं चाहियो था। शाह महमूद कुरैशी समेत समूरी क़यादत ॻाल्हियुनि जो चइजकी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो आहे त पीटीआई जे असल माण्हुनि खे अवां थुॾा हणी कढी छॾियो। असां चाहियूं था त आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ ॻाल्हियुनि जी ऑनरशिप खणनि। दोदापुर वेझो कारे जे इल्ज़ाम हेठ बिटो क़तल। ॻोठ आरिफ जखराणी में जवाबदार पंहिंजी भेण इकबाला ख़ातून नौजवान ज़फर जखराणी खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कारे इल्ज़ाम हेठ पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। बदीन में हारी कैलाश कोहली जे कातनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। मक़तूल जा वारिस सियासी समाजी पार्टियुनि जा कारकुन सरापा एहतजाज बणल। थरकोल रोड ते लॻल धरणे में औरतुनि ऐं ॿारनि जो बि वॾो अंग शरीक। पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस हारी कैलाश जा कातिल गिरफ़्तार करण में संजीदा न आहे। जवाब पाइण जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रखियो वेंदो।